जी नाज़रीन वाक़िया आगाही पिया पीपल्स मेडिकल यूनिवर्सिटी जी शागिर्दाणी डॉक्टर परवीन रिंद के मुबैना हिरासा कंदड़ हॉस्टल के डायरेक्टर गुलाम मुस्तफ़ा ते केस दाख़िल थी वियो। औरत वार्ड्स के मुअत्तल कयो वियो आहे। नवाबशाह पुलिस पारां हॉस्टल के डायरेक्टर गुलाम मुस्तफ़ा के सूमर ताईं गिरफ्तार करण जो इम्कान आहे। ज़िले इंतजामिया नवाबशाह ऐं परवीन रिंद सवेर धरणे में शरीक माण्हुनि विच में ॻाल्हियूं कामयाब थी वियूं। हॉस्टल के डायरेक्टर गुलाम मुस्तफ़ा ते केस दाख़िल करण समेत ॿिनि औरत वार्डनि के मुअत्तल करण खां पोइ धरणो ख़त्म कयो वियो। वुमेन थाणे ते इल्ज़ाम हेठि आयलनि ते FIR लाइ 4 रुकनी कमेटी जोड़ी वई। पीपल्स सिटी के सदर खान बहादुर भट्टी, समाजी अॻवान महरबाई PTI अॻवान इनायत रिंद ऐं शागिर्दाणी परवीन रिंद जे चाचे अली नवाज़ रिंद वुमेन थाणे ते केस दाख़िल करायो। पीपल्स मेडिकल यूनिवर्सिटी जी शागिर्दाणी परवीन रिंद खे हिरासा कंदड़ हॉस्टल के डायरेक्टर गुलाम मुस्तफ़ा ते केस दाख़िल कयो वियो आहे। इन हवाले से असां राब्तो कयो आहे। नवाबशाह मां धरती TV न्यूज़ से रिपोर्टर इम्तियाज़ कीरियो सां। जी इम्तियाज़ कीरियो, केस दाख़िल थी वियो, धरणो बि ख़त्म थी वियो, असांखे इहो ॿुधायो त केस में कहिड़ा कलम लगाए विया आहिनि। बिल्कुल तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त पीपल्स मेडिकल यूनिवर्सिटी जी शागिर्दाणी परवीन रिंद ते जेको हिरासा जो केस हुयो उहो जेको आहे सो राति ज़िले इंतज़ामिया ऐं के मुज़ाहिरीन हुया उन विच में ॻाल्हियूं जेके थियूं कामयाब थियूं। जेको हिरासा कंदड़ हुयो न्याणी के गुलाम मुस्तफ़ा राजपूत उन ते FIR दर्ज थी चुकी है वुमेन थाने ते। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त वुमेन थाने ते राति देर सां जेको आहे सो हितां जी इंतज़ामिया SSP शहीद बेनज़ीर आवाज़, इन खां अलावा डिप्टी कमिश्नर आमिर पवहर, इन खां अलावा सिटी नवाबशाह जे सदर खान बहादुर भट्टी पारां FIR दर्ज कराई वई आहे। जॾहिं त जेके लेडीज़ वार्डन हुयूं उन्हनि खे मुअत्तल कयो वियो आहे। जॾहिं त अॼु तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त अॼु ओचितो ॿीहर परवीन रिंद शागिर्दाणी नवाबशाह प्रेस क्लब अॻियां अची एहतिजाजी मुज़ाहिरो कयो आहे। जी इम्तियाज़ इहो बि ॿुधाए छो त डायरेक्टर गुलाम मुस्तफ़ा जी गिरफ़्तारी जे हवाले सां छा पियो ॿुधायो पियो वञे। गिरफ़्तारी जे हवाले सां तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त जेको डायरेक्टर आहे पम्स जो राजपूत जेको आहे गुलाम मुस्तफ़ा उन ते FIR दर्ज थी चुकी आहे, पर हुनजी गिरफ़्तारी जेकी आहे अञा ताईं अमल में न आहे। न्याणी जो चवणु आहे परवीन रिंद जो त सूमर ताईं जेकॾहिं हिन जी गिरफ़्तारी न थी त असां रोडनि ते निकिरंदासीं ऐं पीपल्स मेडिकल यूनिवर्सिटी जेकी गेट आहे उन ते एहतिजाजी मुज़ाहिरो कंदासीं। इम्तियाज़ पुलिस से डॉक्टर परवीन रिंद तोड़े संदसि वारिस ऐं ॿिया शागिर्द केतिरा मुतमिन आहिनि। बिल्कुल मुज़ाहिरीन में जेके हुया इन्हनि सां जेकॾहिं गुज़िरियल ॾींहुं त मुख़्तलिफ़ क़ौम परस्त पार्टियूं हुयूं, सियासी पार्टियूं हुयूं, सिविल सोसाइटी जा माण्हू हुया। इन्हनि जी पंहिंजी जेकी कम्यूनिटी आहे रिंद बिरादरी वॾी तइदाद में नौजवान हुया। उन्हनि चयो जेकॾहिं इंसाफ़ न थियो आहे न्याणी सां हेरासमेंट जो त असां जेको आहे सो बिल्कुलु अञा वधीक मुज़ाहिरा कंदासीं, रोड ब्लॉक कंदासीं। जी महिरबानी इम्तियाज़ कीरियो तफ़सीलनि जे लाइ।